जंहिंखे ख़ासि खेली मन क्यास थी पए सिंध जो ज़मा कोई वारिस उथी पए। मटियारी ज़िलो हूअं त सिंध जे सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं वलियनि जे हवाले सां त मशहूरु आहे ऐं ख़ासि करे जॾहिं शाइरनि जो ज़िक्र थिए त सिंध जो न पर ॾे तोड़े परॾे में नालो कमाईंदड़ जेके फ़नकार आहिनि उन्हनि खे शाइरी वसीले जेका पधीराई मिली उन जे हवाले सां हिते असां सां गॾु सिंध जो नाले वारो जेको शाइर भाउ ज़मा ख़ासकेली मौजूदु आहे। अचो त उनखां इन हवाले सां पुछा कंदासीं त ज़मा ख़ासकेली जो इहो जेको सफ़रु आहे उहो कीअं गुज़रियो। ज़मा भाउ हिकु वॾो अरसो तव्हां शाइरी बि कई ऐं वॾा वॾा जेके नाला सिर्फ़ु सिंध या पाकिस्तान न पर ॾे तोड़े परॾे में हिंद ताईं बि उन्हनि पंहिंजो नालो कमायो। त इहो शाइरी जो वक़्तु तव्हांजो कीअं गुज़रियो, वॾो हिकिड़ो अरसो तव्हां उनखे ॾिनो आहे शाइरी खे? अलहमदुलिल्लाह भाउ तुंहिंजो त मूंखे जेका मोट अवाम खां मिली आहे न, जेका मोहबत मिली आहे, मूंखे उन खां वधीक कुझु नथो खपे। बाक़ी अलहमदुलिल्लाह उहो फ़नकार कोन्हे जे मुंहिंजी शाइरी न ॻाई हुजे, जंहिंमें शमन मीराली, हुमेरा चना, फौजिया सुमरो, चांडियो, मक़सदु मुख्तार शीदी, जोगी जलाल, त हर फ़नकार मुंहिंजी शाइरी ॻाई आहे। पर हीअ मोहबत असल में हीअ जेका अवाम मूंसां गॾु वेठी आहे न, हीअ हुननि जूं मोहबतूं आहिनि, उन्हनि जे करे ज़मा ख़ासकेली आहे। खोड़ सारा फ़नकार आहिनि जेके हिन फ़ानी जान खे छॾे बि विया आहिनि। उहो कहिड़ो ख़ासि फ़नकार आहे जंहिं बाक़ी अव्हां जी शाइरी खे उन हिसाब सां पढ़ियो जंहिंमां तव्हां बि काफ़ी मुतासिर थिया? असल में हर कंहिंजी पंहिंजी चॉइस अलॻि आहे, फरमाइश अलॻि आहे, पसंदि अलॻि आहे। पर असांखे हक़ीक़त में असांखे लाड़ जो इलाही कुझु ॾींदा आहिनि, पर असां असल में न लाड़ जा न उतर जा। ऐं लाड़ में वञूं था त हीअ चवनि उतरादी आहिनि, जेकॾहिं अपर साइड वञूं था त हीअ चवनि लाड़ी आहिनि। त हीअ नवाब शाह ऐं हैदराबाद सिटी जेका आहे न, इहो विच आहे। त असांजो हक़ीक़त में मूंखे उर्स चांडे तमामु बहितरीनु ॻायो, सरमद सिंधी ॻायो, जीअं चेट में चई हो इंदुस मां कतीब गुज़री वई, जीअं मुंद हथनि मां निकिरी वई, का साजन जी ख़बर न पई, जीअं सरमद अहमद मुग़ल में हो मुंहिंजो, रहे सदा सिंधूअ जी छोली, मारवड़नि जी मिठी ॿोली, जीअं सिंध जी सिंधवार जीअं सिंध चौकी, उहो क़ौमी तरानो आहे हिकिड़ो मुंहिंजो। हा, त असल में असांजे हिन इलाइक़े में जेको हुई न, त फौजिया सुमरो जेका हुई उन जहिड़ो आवाज़ु असांखे वरी न मिलियो। बाक़ी फ़नकार आहिनि, हूअं मुंहिंजी पसंदीदा फ़नकार आहे जेका पंहिंजे पसंदि जी फ़नकार हुमेरा चना आहे, पर फौजिया उहा फ़नकार हुई जंहिंखे माना झर जंग में हर माण्हू ॿुधंदो, लाड़ में उतर में। हू पंहिंजे इलाइक़े ताईं सुरीला फ़नकार हूंदा आहिनि महदूद, पर हिन खे हर माण्हू मक़सदु झर जंग में ॿुधंदो। उन करे फौजिया सुमरो जे करे अॼु ताईं हिकिड़ा असांजे शाइरनि जेके पछताईनि था त असांखे फौजिया छो न ॻायो। हा, पर मुंहिंजो अलहमदुलिल्लाह काफ़ी फौजिया गीत ॻाया। ऐं इन शाइरी जे हवाले सां तव्हां का सिख्या वरिती या तव्हांजो उस्ताद बचपन में इहो शौक़ु थियो या जवानी में? ऐं शाइरी करण जी असल वजह छा आहे? हिकिड़ो त शौक़िया हूंदो आहे, हिकिड़ो त इश्क़ आहे, उहो रंग आहे। शाइरी सिखण जी शइ न आहे, सिखण सां हुजे हा त हर माण्हू शाइर हुजे हा। हाणे हीअ मुंहिंजी फैमिली आहे, मुंहिंजो ख़ानदान सॼो शाइर नथा थियनि, तव्हांखे धकु लॻंदो दिलि में, पोइ तव्हां कंदव न, त हीअ सॼो इश्क़ जो चकर आहे। पोइ लाज़मी हिकिड़ी मंज़िल आहे, उहा नथी हासिलु थिए, पोइ माण्हू जाम कंदो आहे। जेका मोहबत असली नथी मिले, पोइ उन मोहबत जे करे थींदो आहे सॼो कमु। ऐं फौजिया सुमरो या जेके ॿिया तव्हां नाला वरिता सिंध जा नाले वारा राॻी थी बि गुज़रिया ऐं हिन वक़्तु ताईं तव्हांजी शाइरी जेका आहे हले पई, त फौजिया सुमरो सां कॾहिं कीअं मुलाक़ात थी? असल में मुंहिंजी शाइरी स्टार्टिंग जेका थी न 88 खां थी, 1988 खां, त 1990 में उर्स चांडे मुंहिंजो मशहूरु कलाम हो
टोड़े में यारानी माशाअल्लाह जानी मरी कोन वेंदुसि इते ई पियो रहंदुसि। उन खां पोइ मूंखे कंपनी वारनि घुरायो हुते। उन खां पोइ मूंखे चयो आहे तोखे पंहिंजी पेमेंट मिलंदी ऐं शाइरी अॼु खां वठी तूं ॿिए पासे न ॾे। त फौजिया जी जीअं मुलाक़ात हर कंहिंजी पंहिंजी तबियत पंहिंजो लहजो पंहिंजो अख़लाक़ हूंदो आहे इंसान जो। त हू जीअं मूंसां मिली त असल में तव्हांखे ॻाल्हि ॿुधायांव था बारज़ा त मोहबत ॾियणु ऐं वठणु उहा अलॻि हिकिड़ी शइ आहे। बेशक तव्हां मुंहिंजे तॾहिं त आहियो, तव्हां सां मूं ख़ुलूस सां मोहबत कई प्यारु कयो, उहा हिकिड़ी ॿी शइ आहे। जेकॾहिं तव्हां अचो हिते एतिरो पंधु करे ऐं तव्हां सां न मिलां त तव्हां हक़ीक़त में 20 माण्हुनि खे चवंदव वाह ज़मा ख़ासि करी नालो वॾो आहे पर माना हुन ॾे वञण ई अजायो आहे न। सही ॻाल्हि आहे। त हर कंहिं सां पंहिंजी ख़ुदा जो कसम हीअ मोहबत हूंदी अथव। हर कंहिं माण्हूअ सां हीअ मुंहिंजी वाट हूंदी आहे। हीअ ज़िंदगी ज़िंदगी का ख़बर कोन्हे जानी। बेशक त अॼु पाण हेतिरा जेके गॾु वेठा आहियूं सुभाणे को हिकिड़ो न हुजे। बेशक हाँ ये बस ये आवाज़ ये बस ये आवाज़ ये बस हाणे चओ। त लाज़मी फ़नकार हुजे चाहे शाइर हुजे उहो हिकु हसास दिलि रखंदड़ हूंदो आहे। ऐं जे शाइरी आहे जीअं तव्हां ज़िक्र कयो त लाज़मी हिकिड़ो अंदरि जो दर्दु हूंदो आहे जंहिंखे जलाल जाने जो जंहिंखे लॻे फौजिया सुमरो जो कलाम आहे जंहिंखे लॻे धक तंहिंखे पतो पए। मुंहिंजी शाइरी हा ॿिया मज़ाक कंदा त इन क़िस्म जो त तकलीफ़ ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो अरसो तव्हांजो गुज़रियो आहे। त पंहिंजनि खां पोइ घणियूं मिलियूं आहिनि या दाइरनि खां मोहबतूं घणियूं या तकलीफ़ूं ॿई शयूं? न न मूंखे अलहमदुलिल्लाह ही पंहिंजो मुंहिंजो ॻोठु आहे सॼो ई भाईंदो आहे मूंखे ऐं हर माण्हू मूंसां मोहबत कंदो आहे। ऐं तक़रीबन तव्हां ॾिठो हूंदो वीडियो ते त सॼो ॾींहुं मूं वटि हिते मेलो लॻो पियो हूंदो आहे। बेशक हर माण्हू खे भाईंदो छो त इज़त ज़िलत ॾियण वारी मालिक जी ज़ात आहे। पर असल में तव्हां पाण कंहिंखे चाहींदव न पोइ दुनिया तव्हांखे चाहींदी। जेकॾहिं पाण तव्हांखे मिसाल जी ॻाल्हि आहे त हीअ दोस्त हेतिरा वेठा आहिनि बाबा ज़मा वेठो आहे घर नथो निकिरे ॿाहिरि पोइ तव्हां वरी 50 ॿियनि खे ॿुधाईंदव मायूस थी वेंदो बाबा ज़मा ॾे वञण जो कमु ई न आहे। पर आउं त हीअ हथ ॿधी सभिनि सां वेठो हूंदो आहियां। हिन दौर में ज़माबा जेके वॾा नाला त विया हिन दौर में जेको ज़िक्र कजे त खोड़ सारा राॻी बि आहिनि ऐं शाइरियूं बि हिकिड़ो त अजीब शाइरी बि हींअर अची वई काफ़ी टाइम तव्हां पहिरीं ॾिठो हूंदो हिकिड़ो आले पुटनि जो फ़नकार उन बि वरी जेको बंदि कमरे वारो वरी खणी उॾेराई साहिब ते लामणी छॾियो थी शाइरी उनजी आहे। त हिन दौर जी जेका शाइरी ऐं तव्हांजो हिकिड़ो दौर सुठो रहियो त अॼुकल्ह उहो फ़नकार या उन हिसाब सां उहा शाइरी बि न पई मिले। हक़ीक़त में तव्हांखे बारज़ा ॿुधायां त शाइर हिकिड़ो लेखक आहे जेको नियापो ॾींदो आहे। उहो नियापो जेको ॾींदो माण्हू उहो ॿुधंदो। हाणे असांजा शाइर अॼुकल्ह त अलाए छा थो हले बाक़ी ॿुधण वारा आहिनि। असांजा सिंध जा रागी बि अॼु बि आहिनि। हाणे असांजो शमन मीराली माशाल्लाह वॾो नालो आहे हुनजो। ऐं वरी असांजे हेॾां थर जा फ़नकार आहिनि ज़वार फ़क़ीर आहे रजब फ़क़ीर आहे ऐं तमामु बहितरीनु सिंगर आहिनि। असांजे सिंध मां ॻाइणु वियो कोन्हे न को शाइरी वई आहे। पर हीअ जेके हींअर नए नस्ल जा आया आहिनि न शाइर त उन्हनि खे वरी मां हथ ॿधी ख़ुदा जो कसम इहो अर्ज़ु कंदुसि त ख़ुदारा एतिरी शाइरी ॾियो अहिड़ी शाइरी ॾियो जेको पंहिंजी फैमिली में ॿुधो त शर्मसार न थियो। ज़रूरी त कोन्हे त 200 कलाम लिखनि हिकिड़ो कलाम लिखनि। अॼु ताईं
अलहमदुल्ला जेको मूं लिखियो आहे पंहिंजे हिसाब सां छो त ही हेतिरो मिड़ाको मोड़ छो थो अचे, आख़िर मुंहिंजो नालो ॿुधी तॾहिं थो अचे न, त अलाह करे ख़ुशि हुजनि। पर आऊं ख़ुदा जे पुठियां वरी बि इहा हिदायत ॾींदुसि उन्हनि खे त हू जेका शाइरी लिखनि न उहा थोरी लिखनि पर सोबर लिखनि, सुठी लिखनि। हीउ मुंहिंजो शागिर्दु आहे गुज़ा इलाइक़ो, मूंसां गॾु वेठो आहे, हीउ बि शाइर आहे। ऐं अलाए केतिरा मुंहिंजा शागिर्द आहिनि, पर उन्हनि सभिनि खे मुंहिंजो चयल इहो हूंदो आहे बाबा शाइरी अहिड़ी लिखो पंहिंजे घर में वेही ॿुधो। हाणे मुंहिंजो जीअं अहमद मुगल में आहिनि, सरमत सिंधीअ में चेटे में चई ईंदुसि मां, फौज़िया में त अलाए केतिरा जेके उॾारिया मूं तोले पखी हुआ तंजा जानी पर थकी पिया, जीअरे कहिड़ो क़दुरु कई। असल में असां वटि मुर्दा परस्ती जाम आहे, जीअरे इंसान जो क़दुरु कोन हूंदो आहे। पोइ मरी वेंदो न, पोइ चवंदा यार ही माण्हू भलो। ऐं कुझु अर्सो पहिरीं बि तव्हांजो हिकिड़ो जेको इंटरव्यू बि खोड़ सारा आयल आहे, असां बि हलायोसीं अलहमदिल्ला, 3-4 लख माण्हुनि हुनखे व्यूज़ बि कयो ऐं काफ़ी दोस्तनि तव्हांजो नंबर बि खयो, जेको तव्हां चयो न का थींदी बंदि भली ॼाणी न का थिए मुलाए मोकल, त इहा थोरो असांखे झुंगार ॿुधाइजो। हो टुटो नाहे जबल जानी गरीबाणी, टुटी दिल तोते कहिड़ो असर पवंदो, वॾो माण्हू आहीं अॼुकल्ह। टुटो नाहे जबल जानी गरीबाणी, टुटी गरीबाणी दिलि टुटंदी आहे, धमाको कोन थींदो आहे, पोइ क्लासनि जे फेर त कोन्हे, जबल त कोन टुटो आहे। ज़माही ख़ासि खेली चए अगरि जे मां मरी बि वयुसि, ज़माही ख़ासि खेली चए अगरि जे मां मरी बि वयुसि, न का थिए बंदि पली ॼाणी, न का थींदी मुले मोकल। टुटो नाहे जबल जानी गरीबाणी, टुटी दिल। वाह वाह, हक़ीक़त बेशक। ऐं फौज़िया सुमरो जा उहो खोड़ सारा कलाम आहिनि, पर तव्हांखे ख़ुदि खे जेको घणो दिलि में मुतासिर कंदो हुजे हिन महिल ताईं बि उहो गानो? साईं असल में तव्हांखे बारज़ा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जी जी, हाणे हिकिड़ो औलाद आहे बेशक पंहिंजो, बिल्कुलु। तव्हां शादी कई आहे अलाए न? शादी कई आहे अलहमदिल्ला। पुटु उहो वणंदो आहे जंहिंजी दुनिया नेकी करे, बेशक बाबा ही तुंहिंजो पुटु भलो। सही। त उन में शाइरी बि असांजी उहा हूंदी आहे जंहिंमें दुनिया खे वणे ऐं वरी असांखे उहा मोट मिले। त उन में मुंहिंजा फौज़िया में त अलाए केतिरा कलाम आहिनि। तूं मूंखे ज़मा मजबूर करे मुंहिंजे अखियुनि खां थियो आहीं परे, पाण सुखियो थिए वञी ख़ासि खेली, कीअं गुज़ारियां रातियूं अकेली, पली ॼाणी मोरीअ ते वेही माण्हुनि खां तुंहिंजो पुछां डेली, तुंहिंजो कंहिं बि न ॾस ॿुधायो आहे, तोले रोई मूं चोलो पुसायो आहे। ऐं ॿियो मुंहिंजो अथव, ग़लती मुंहिंजी आहे पाण मञा थी, को बि ज़मा जो ॾोह न आहे, को बि ज़मा जो ॾोह न आहे, जे पंहिंजनि मां कंहिंजी मिंथ मञे, ख़ासि खेली सभई आऊं घुराए छॾियां, परची पवे मुंहिंजे रोअण सां, आऊं रोई पट पुसाए छॾियां, पाणीअ जा दरिया थी वहनि। हाणे इंसान जी हिकिड़ी आशिक़ जो हिकिड़ो जुनून आहे पंहिंजो। हाणे इंसान जे अखियुनि जे लुड़कनि मां पाणीअ जा दरिया कोन वहंदा, पर हुनजी आशिक़ जी हिकिड़ी हसरत कैफ़ियत पंहिंजी आहे हुनजी। ऐं हीअं करे सघां थो त जेकॾहिं मूंसां परची पवे त आऊं पाणीअ जा दरिया वहाए सघां। हाणे दरिया अखियुनि मां वहंदो, पाणीअ जा दरिया थी वहनि,
आऊं एॾा लुड़क वहाए छॾियां जे परची पवे मुंहिंजे रोअण सां आऊं रोई पट पुसाए छॾियां। यानी अञा छा भरींदा ज़मा सॼो सूर ज़मा बि हाणे उन शइ खां हटी करे अचूं था त तव्हांजी ज़ाती ज़िंदगी में ॾुख तकलीफ़ूं हिकिड़ो वॾो अरसो रहियो आहे, पर हीउ अॼुकल्ह जो दौरु आहे मोहबतुनि जो दौरु आहे ऐं हीअ सकाफ़त जा ॾियारा बि अचनि पिया ऐं सिंध ऐं तव्हां बि सिंध जो ई असासो आहियो, ईअं न त को कंहिं फ़र्दु न पर पूरी सिंध जो असासो आहियो। जी जी त ज़मा सिंध जे हवाले सां ऐं हीअ सकाफ़त जा ॾींहं बि अचनि पिया त सिंध वासियुनि खे ऐं सिंधियुनि खे कहिड़ो हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो? बरदा तव्हांखे ॿुधायां त सिंध असांजी माउ आहे। बेशक। जंहिं सिंध में जनम वरितो आहे, जंहिं सिंध जी ॿोली सिखी आहे, त जनम जंहिं वरितो आहे हितां खां। इन में मुंहिंजी शाइरी अथव, हिक जी जल तूं माउ मिठड़ी ॿी आहे अमड़ सुहिणी सिंधड़ी हुन सुमारियो ॾेई लोली तो सिखारी सिंध जी ॿोली हिक जी जल तूं माउ मिठड़ी ॿी आहे अमड़ सुहिणी सिंधड़ी। ज़मा बा हाणे हिन वक़्तु जेका तव्हांजी लाइफ आहे शाइरी खां हटी करे ज़ाती ज़िंदगी में तव्हांजो औलाद घणो आहे ऐं जेको ॾींहं जी हिकिड़ी सुबुह खां शुरूआति थींदी आहे त कीअं हीउ सफ़रु हले पियो, संगत सां उथणी वेहणी आहे, दोस्तनि सां मुलाक़ातूं आहिनि, छा आहे मसरूफ़ियात कहिड़ियूं आहिनि? हक़ीक़त में तव्हांखे ॿुधायां त भारदा ऐं सुबुह जो जीअं निंड मां उथां थो उथी अची हिते ट्यूबवेल ते वियां थो, हिते तव्हां जहिड़ा दोस्त जीअं हींअर वेठा आहिनि, सॼो ॾींहुं मुंहिंजो उन्हनि सां सफ़र हूंदो आहे। हिकिड़ा ईंदा आहिनि ॿिया वेंदा आहिनि, पोइ उन में हर फील्ड जो माण्हू हूंदो आहे, को फनकार हूंदो आहे, को शाइर हूंदो आहे, को कहिड़ो हूंदो आहे, को कहिड़ो हूंदो आहे, पर पंहिंजी हर कंहिं सां मोहबत हूंदी आहे, उन जे करे त ही मेखाना मुता पिया आहिनि। ऐं तक़रीबन तव्हां ॾिठो हूंदो त कंहिं शाइर वटि एतिरा माण्हू कोन था वञनि जेके हिन ग़रीब वटि अचनि था। आउं को हुननि खे कढ़ायूं कोन थो खारायां, सिर्फ़ु मोहबत आहे, उन जे करे वीचारा अचनि था। ऐं औलाद तव्हांजो? अलहमदुलिल्लाह 2 पुट, 2 न्याणियूं, 2 घर वारियूं, जोड़ी हुन मां, जोड़ी हुन मां, जोड़ी मूं सां। सही। औलाद खे छा ॾिसणु था चाहियो? अलहमदुलिल्लाह पढ़नि पिया, हिकु हाणे त कराची ड्यूटी ते वियल आहे, उन्हनि खे अञा ताईं तइलीम जारी आहे मुंहिंजी। लाज़मी तइलीम त। ऐं असल में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे भारत ॿुधायां त असांजा जेके बि छोकिरा, ही मुंहिंजो भाइटियो पढ़ियो वेठो आहे, पहिरियां बीठो आहे, त असांखे का मक़सदु जॉब नथी मिले, का सरकारी ड्यूटी नथी मिले, रुॻो वोट वठण जे टाइम ते हर माण्हू कमु अचे थो, उन खां पोइ साॻिया कारा शीशा पायो मिलनि था केबिन ते पाण खे। त उहो ई ॻाल्हि आहे त भला असांखे वोटनि जे टाइम ते यादि कयो था, भला पोइ त सार संभाल लहो त छा आहे मसइलो। बिल्कुलु उहो असां बि आयासीं त रोड वारी जेका हालति ॾिठीसीं त माना अधु खां छा 90% माण्हू त हिते ई रस्तनि में बीमार थी वेंदा। ॿियो को सवाल करणो? ऐं ॿियो सिंध जो जेको आर्ट काउंसिल हुजे, सकाफ़त खातो हुजे, त उन जे हवाले सां तक़रीबन जनरल हिकिड़ी ॻाल्हि कंदा हलूं त शाइरनि जी या सिंध जा जेके टैलेंट आहे, फ़नकार आहिनि, कोई आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जी का पर गौर कोन थी लधी वञे, त इन जे हवाले सां तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? खोड़ सारा अहिड़ा फ़नकार आहिनि जेके वीचारा साईं हक़ीक़त में भारत तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि त सभई लिखिया पिया तक़रीबन मुंहिंजे अंदाज़े में त जेके सिंगर आहिनि हींअर या शाइर आहिनि लिखिया पिया माण्हू आहिनि। हाणे विच में जेके ऑर्डर ॾिनऊं सिंध गवर्नमेंट, त हुननि खे ऑर्डर त ॾेई छॾिया, त हुननि जो पघार कोन थियो, मक़सदु जाली ऑर्डर जीअं थिए। हाणे असांजे दोस्त आहे मुमताज़ मौलाई आहे, रजब फ़कीर आहे, मुनवर जिसकाणी आहे, मक़सदु जेके फ़नकार हुआ उन्हनि खे शाइरनि खे फ़नकारनि खे जेके ऑर्डर ॾिनऊं न,
उहो जाली ऑर्डर आहे, माना हिकिड़ो विसाघाती चइजे। विसाघाती जीअं ईअं न कनि, जेकॾहिं कमु करिणो आहे त कनि, बेशक, न त उन्हनि खे उन आसरे में न त न कनि। हक़ीक़त मुंहिंजा पंहिंजा ज़ाती मुंहिंजा भाइटिया मुंहिंजा पुट ई लिखिया पढ़िया आहिनि, BA पास कयो वेठा आहिनि, कंप्यूटर जो कोर्स करे वेठा आहिनि, उन्हनि खे ड्यूटी नथी मिले। मूं पंहिंजो पुट ज़ाती प्राइवेट ड्यूटी में लॻाए छॾियो। बसि हाणे आख़िरी में सिंध वासियुनि जे लाइ इहो पैगाम तव्हां ॾींदा हलो, ख़ासि करे हींअर जेको हिकिड़ो त सिंध में हुई अफ़रा तफ़री वारी सूरत हाल आहे, सिंध ईंदी जंहिं कोन ज़िले में तव्हांखे थले हिकिड़ो ॿुधायां थो, तव्हां रिकॉर्ड बिस्मिल्लाह। कॾहिं सिंध ईंदी अलाए सुखनि में, रहिया मुंहिंजा मारू ॾुखनि ई ॾुखनि में। कॾहिं सिंध ईंदी अलाए सुखनि में, रहिया मुंहिंजा मारू ॾुखनि ई ॾुखनि में। नंढा ॿार बुखिया परेशान पीवा, पुछो पंहिंजे बाबे खां नंढड़ी धीवा, छो धारियां रहूं पिया था पंहिंजे वतन में, रहिया मुंहिंजा मारू ॾुखनि ई ॾुखनि में। मन कंहिंखे क्यास थी पए भारत, वो कंहिंखे ख़ासि खेली मन क्यास थी पए, सिंध जो ज़मा कोई वारिस उथी पए। मुंहिंजी शाइरी आणे पंहिंजे ज़हन में, रहिया मुंहिंजा मारू ॾुखनि ई ॾुखनि में। बहितरीनु पैगाम। ऐं बसि हाणे हिन पंहिंजे सम्झो प्रोग्राम खे वाइंड अप कंदे आख़िरी में इहा ई ॻाल्हि त फ़नकारनि जो हुजे, आर्टिस्टनि जो हुजे, शाइरनि जो हिकिड़ो मैसेज हमेशह आवाम लाइ ई हूंदो आहे, उहो जहिड़ो ज़हन हूंदो उहो मक़सदु कढंदो आहे। ताज़ो हींअर जेको ही सोशल मीडिया जो दौरु आहे, जिते सिंधी जेकॾहिं उनजो उहो फ़ाइदो वठनि त पाण उन ताक़त में अची सघूं था। बहितरीनु हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जेको किथे माण्हू रसी नथो सघे, इन प्लेटफॉर्म जे ज़रिए आवाज़ थो उथारे त न सिर्फ़ु पाकिस्तान, पूरी दुनिया में असांजो आवाज़ु वञे थो। और उन ई प्लेटफॉर्म ते जॾहिं फ़नकार ख़बर छा आहे त भारत तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असांजा सिंधी गॾु नथा थियनि, उन्हनि जो हिकिड़ो आवाज़ु हुजे न, सिंध सिंध आहे। बेशक, अलहमदिल्ला असांजे पाकिस्तान जे सदर त आसिफ ज़रदारी साहिबु आहे, सिंध जो आहे, ऐं असांखे हक़ीक़त में ख़ुशी आहे हिन ॻाल्हि जी। सिंध जो आहे न, ॿाहिरि जो त न आहे न, असांखे ख़ुशी आहे हिकिड़ी। हाणे हिते मिसाल जी ॻाल्हि आहे, 4-5 सूबा आहिनि, ॿिए पासे हुजे मिसाल जी ॻाल्हि, पर हीअ असांखे हिकिड़ी ख़ुशी आहे। पर उनखे बि इहा रिक्वेस्ट आहे हक़ीक़त में, ऐं हथ ॿधी चवंदुसि त सिंधियुनि जो क़दुरु कनि, ऐं जेका सिंधी वीचारा लिखिया पढ़िया बेरोज़गार वेठा आहिनि, उन्हनि जो अज़ालो कनि, उन्हनि खे ड्यूटियूं ॾियनि, ऐं उन्हनि सां प्यारु कनि, छो त उन्हनि ई हिननि खे अॻिते आंदो आहे, इन मक़ाम ते उन्हनि पहुचायो। उहा ई ॻाल्हि आहे। सिंधी टोपी पाए असांजे पाकिस्तान जो सदर वञे थो त इहा असांजी ख़ुशी आहे त असांजे सिंध जो। हा, इहा इहो ई सकाफ़ती ॾियारो बि त उनजे हिसाब सां अफ़गानिस्तान में पाए वियो त सिंधी टोपी पोइ तनक़ीद थी, त अॼु असां उनखे उहो ॾियारो तौरु तस्लीम करे छॾियो। इहा वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे। अलहमदिल्ला 5 साल पहिरीं पंहिंजा गुज़ारे वियो, वरी हाणे सदर आहे, त इहे हुननि जूं कोई क़ुर्बानियूं बि आहिनि पंहिंजे हिसाब सां, मोहबतूं बि आहिनि। ऐं शाइरनि जे वॾी ॻाल्हि आहे त असांखे ख़ुशी हक़ीक़त में इहा ॻाल्हि आहे त हिते असांजे ॿियो को इलाइक़े जो सदर हुजे या पाकिस्तान जो, हीअ त असांजे सिंध जो माण्हू आहे, इन में असांखे ख़ुशी आहे। अलाह साईं आबाद रखेसि। आख़िरी में शाइरनि जे हवाले सां हिकिड़ो सोशल मीडिया में काफ़ी ॾींहंनि खां इहा हिकिड़ी वठ पकड़ लॻी पई आहे त हू उतरादी, हू लाड़ी, या ही उन हिसाब सां, त उन्हनि खे तव्हां बि हिकिड़ो सीनियर आहियो, तव्हांजे ई मैसेज ज़रिए भला इन्हनि शयुनि ते कुझु टाइम पहिरियां हक़ीक़त में टोटली हिकिड़ो ग़लति ऐं गंद आहे। उतरादी या लाड़ी लफ़्ज़ अलाह जे तरफ़ां मिलंदा हूंदा आहिनि, शाइर हर माण्हू नथो थी सघे। तव्हां साफ़ी आहियो पंहिंजे हिसाब सां, तव्हां शाइरी करे मूंखे कोन ॾेखारींदा, त शाइर ॾिसो त भली काई हाई लेवल जो माण्हू हुजे, पर उहो शाइरी हिकिड़ी कुदरती दात हूंदी आहे।
हर माण्हू शाइर नथो थी सघे। बाक़ी लाड़ी या उतरादी हिननि पंहिंजो अची तसल पाण में रखियो आहे। पाण हक़ीक़त में कॾहिं सोशल मीडिया ते तव्हां कंहिंजे बारे में ज़मा ख़ासि करे तनक़ीद कोन कंदो आहियां। हालांकि मुंहिंजे बारे में चवंदा आहिनि माण्हू, पर मुंहिंजी दुआ अथनि जेको जिते हुजे, लाड़ में हुजे, उतर में हुजे, थर में हुजे, आहे सिंध जो, अला करे ख़ुशि हुजे। त हिननि खे को तव्हां मैसेज ॾियो न त हेॾा नामी गिरामी वॾा वॾा नाला त उहो अगरि अहिड़े क़िस्म जज़्बाती तकरीरूं करे तासुर हक़ीक़त में हाणे मूं जेका ॻाल्हि कई उहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। बेशक जेकॾहिं सम्झण वारो माण्हू त सम्झी वेंदो। अॼु उन शइ खे अना ठाहे छॾींदो, बसि उन जो कोई इलाज। ऐं अना ठाहिणु न खपे हक़ीक़त में। शायद असां सिंधी माण्हू आहियूं, सिंध में रहूं था, पोइ हिक ॿिए ते तनक़ीद छो? बाबा फलाणो फनकार थर जो, असां हेॾां जा, असां होॾां जा, इहो सॼो ग़लति कमु आहे। असांखे त सिंधी हुजण ते फ़ख्रु हुजणु घुरिजे। असांखे सिंधी हुजण ते फ़ख्रु हुजे त असां सिंध में रहूं था। पोइ सिंध में पोइ नवाब शाह जो हुजे, शिकारपुर जो हुजे, थर जो हुजे, लाड़ जो हुजे, उतर जो हुजे, किथे जो हुजे, मिसाल जी ॻाल्हि आहे त असांखे पाण में भाईचारो हिकिड़ो मोहबत पैदा क़ाइमु रखणु खपे। आख़िरी में तव्हांजी पंहिंजी पसंदि जो जेको बहितरीन में बहितरीन कलाम हुजे ऐं उन जे हवाले सां आख़िरी में मोकिलाणी में ऐं को मैसेज ॾियणु चाहे त असांजी व्यूअर मैसेज इहो ॾेई छॾियो न त सिंध में रहो था, पोइ शाइर हुजो, चाहे अदीब हुजो या फ़नकार हुजो या ॿुधण वारा हुजनि दोस्त, त हिक ॿिए सां मोहबत प्यार प्रीत उहा रखनि पाण में ऐं टसल पैदा न कनि पाण में। हीअ ज़िंदगी का ख़बर न आहे के हाणे असीं पाण में केतिरा वेठा आहियूं हाणे, त का ख़बर न आहे त सुभाणे केरु असां मां हूंदो या कोन हूंदो। त उन जे करे आउं चवंदुमि मोहबत रखनि, प्यार रखनि, क़ुर्ब रखनि बसि। जी नाज़रीन, नालेवार शाइर ज़मा ख़ासकेली जो कचारी बि तव्हां ॿुधी, हुन ज़ाती ज़िंदगी तोड़े सिंध में जेके तोड़े ॿरंदड़ इशू आहिनि ऐं हुन ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां आख़िरी में बि इहो ई मैसेज ॾिनो आहे त सिंध में रहंदड़ चाहे शाइर हुजे चाहे अदीब हुजे त उन्हनि खे घुरिजे त मोहबत जो पैगाम ऐं अमुन जो पैगाम आहे उन ते हलणु घुरिजे। ऐं सिंध जेका हिन वक़्तु ॾुखियाईनि वारी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया त हिन दौर में कोशिशि करियो त मोहबतूं वंडियो जीअं सिंध ॾुखियाईनि खां निकिरे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, पंहिंजे नबी करीम जो लक़ब हो रहमतुल आलमीन। उन में हिंदू बि अची वियो, मुस्लमान बि अची वियो, आलमीन। हाणे ही सिर्फ़ु पंहिंजे ज़िले खे कटे जेकॾहिं ग़लति फ़हमी पैदा था कनि न, हू रहमतुल आलमीन पूरी दुनिया जो काइनात जो रहमतुल आलमीन, त ही ग़लति आहे हिकिड़ी ॻाल्हि। ऐं चवंदो मोहबत कनि पाण में, ज़िंदगी ते को भरोसो कोन्हे। अॼु ज़मा ख़ासकेली आहे, सुभाणे न हूंदो। अॼु केरु बि एक्सवाइज़ेड जेको बि हुजे, सुभाणे न हूंदो। इहे मोहबतूं हुजनि क़ाइमु जाने। तूं मूंखे न ॾे पर वास्ता तोड़े न वञ, रूह जा रिश्ता ॻंढियल हुआ से सफ़ा तोड़े न वञ, चाह तूं मूंखे न ॾे पर वास्ता तोड़े न वञ, चाह तूं मूंखे न ॾे पर वास्ता तोड़े न वञ। ज़मा ख़ासकेली हलोड़ शाइर, हली मोहबत ॾींदड़, तॾहिं ते आदर भाउ कंदड़, हर वक़्तु मुस्कुराए मिलंदड़, अहिड़ी शख़्सियतूं ऐं अनमोल हीरा आहिनि। असासो आहे सिंध जो जेके असां सां त ठहियो, पर हर नंढे वॾे इंसान सां मोहबत वंडण लाइ हिते वेठा हूंदा आहिनि। उन्हनि जी ख़िदमत लाइ हर कंहिंखे इज़त ऐं प्यार मोहबत अर्पींदा आहिनि। ऐं अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक हिननि खे सिहत ॾे, वॾी हयाती ॾे, अञा बि जेको आहे ही शोहरतूं ऐं कामयाबियुनि में अलाह पाक हिन खे बुलंद करे।